नाज़रीन आऊं अब्दुल हमीद खोसो ऐं मेहरान प्रेस क्लब की टीम इतने मौजूद है। असां वटि पहुती आहे मुस्मात रीमा ज़ाल वहीद जोयो ऐं हीअ इब्राहिम कॉलोनी जी आहे। हिन असां वटि दाहियो आहे, एहतजाज कयो आहे त 5 साल अॻु मूंखे मुख़्तियार जोयो आहे, उहो बि उन मूंखे तलाक ॾिनी हुई ऐं पोइ आऊं वहीद जोयो पुटु हाजन जोयो सां निकाह कयो हुयो, मगर उहो हींअर ताईं मूंखे पाण सां नथो रहे ऐं हींअर ताईं आऊं मुख़्तियार जोयो आहे। हिन जो अॻियों मुड़ुसु उन वटि रहंदी आहियां। हींअर हिन ते उन तशदुद कयो आहे, हिन खे धक हयां अथई। हीअ तव्हांखे असां ॾसूं था, हीअ हिते असां वटि रोअंदे पहुती आहे ऐं पंहिंजी दर्द कथा असांखे ॿुधाए थी। असां वधीक हिन खां पुछंदासीं। रीमा जोयो आहे इब्राहिम कॉलोनी जी। जी अदी छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे, मां वई त 5 साल अवल निकाह कयो। हिन मूंखे रटा ॾिना, मां तोखे रहाईंदुमि तुंहिंजे मवाली मुड़ुस वटि रह। मां रहियसि, मूंखे ॾिए करे न, उहो मूंखे चई केॾां बि करे पैसा आणे ॾे। मां केॾां आणे ॾियां, मूं वटि पैसा हाणे कोन्हनि जो मां हिनखे ॾियां। मां हाणे इहो ई थी चाहियां मूंखे वही रहाए। मां सरदार अब्बास ॾे वियमि, उहो बि मूंखे चवणु लॻो तोखे न रहाईंदो। अख्तर सरदार ॾे वियमि, उन बि चयो तोखे न रहाईंदो। मां दुकान ते वियमि, नवीद जोयो मूंखे लाहे वियो दुकान तां, तोखे असां महीने खां पोइ घर वठी ॾींदासीं। मूंखे घर न वठी ॾिनो। इन ॻाल्हि जो जानी जोयो शाहिद आहे, रोशन जोयो शाहिद आहे, ॿी नवीद जी घर वारी आहे बिरोहिण, उहा शाहिद आहे। मूंखे हिननि न रहायो, मूंखे घर नथो वठी ॾे। मुंहिंजी हाणे इहा ई अपील आहे जज साहिबनि खे, वकीलनि खे, IG सिंध खे त मूंखे वहीद जोए खां पंहिंजो हक़ वठी ॾियनि, मूंखे रहाए घर वठी ॾे। मां हाणे हिननि मवालियुनि जा ज़ुल्म नथी सही सघां, मूंखां ज़ुल्म नथा बर्दाश्त। अच्छा, तव्हां वहीद जोयो जेको आहे उन सां तव्हां निकाह कयो, उन खां अॻु में तव्हांजो निकाह हुयो मुख़्तियार जोयो सां। मुख़्तियार जोयो तव्हांखे तलाक ॾिनी ऐं उन खां पोइ वहीद जोयो तव्हां सां निकाह कयो, पर तव्हां हींअर ताईं 5 सालनि खां मुख़्तियार जोये जे घर में रहो पिया। जी हा, मूंखे वही दी आसरा पड़े, ही त गुज़रे रहाईंदुमि, विया गुज़रे रहाईंदुमि। मूंखां पंहिंजा राज़ी थियनि, मां तोखे रहाईंदुमि। मूंखे हिन ॾटनि में रहंदो चवां, मूंखे चए मां न रहाईंदुमि। मूंखे चवे त मां तुंहिंजी न्यूज़ हलाईंदुमि, मां हीअं कंदुमि। मुंहिंजो हिन सां निकाह आहे, मूंखे 2 पुट आहिनि। हिन मां कंहिं मां तव्हांखे 2 पुट आहिनि? वहीद मां तव्हांखे 2 पुट आहिनि। 2 पुट आहिनि, दानिश मरजान मुंहिंजा 2 नंढड़ा। ऐं मुख़्तियार खां तव्हांखे औलाद आहे? हा, 2 पुट आहिनि मूंखे। मुख़्तियार खां बि 2 पुट ऐं वहीद जोए खां जी बि? हा। अच्छा, पोइ हींअर तव्हां सां मुख़्तियार जेको अॻूणो मुड़ुसु आहे उन जे घर में तव्हां रहो था, हींअर छो विढ़ियो तव्हां सां? हींअर विढ़ियो त नशो वेठो पियो करे, मूंखे चई पैसा आणे ॾे, मूंखे केॾां बि करे ॾे। मां केॾां ॾियां, मूंखे केरु आहे ॾियण वारो? उन ते मां हिन सां इनकार कयो। मूंखे देगड़ियूं हुअसि खणी आयूं अथई, पोयां डंडा हुअसि, मूंखे पुठी में आया अथई, मूंखे धक आया अथई। तव्हां थाणे ते विया आहियो? जी मां थाणे ते न वई आहियां। ऐं मुंहिंजी साड़ ते, मुंहिंजे बचनि जे साड़ ते खरल आहे। खरलनि खां छोकिरो वठी वहीद जोए पालियो आहे। हाणे खरलनि जो छोकिरो बि घर में रहायो अथई, पंहिंजा जेके ज़ाती मुंहुं मां 2 पुट अथसि उहे नथो रहे। वहीद जी अॻु में शादी थियल आहे? न, मूंखां पोइ कई अथई। तव्हां खां पोइ कई अथई? मूंखां पोइ कई अथई। 5 साल अॻु में तव्हां सां कई, हाणे वरी पोइ ॿी शादी कई। तव्हांखे हाणे पाण सां नथो रहाए? मूंखे नथो रहाए घर वारनि जे ॾे खां। तव्हांजो मुतालबो छा आहे? मुंहिंजो मुतालबो इहो ई आहे, मूंखे घर वठी ॾे, मूंखे रहाए। मूंखे न रहाईंदो ही त मां हिकिड़ी कॉन्फ्रेंस कई आहे, पर मां कोर्ट ताईं वेंदमि, मां जज साहिब ताईं वेंदमि। मूंखे ॿाहिरि मुंहिंजा राजा सरदार शाहिद आहे, मुंहिंजा मारोट, मुंहिंजा पुपाट, मुंहिंजो सॼो ख़ानदान शाहिद आहे त मुंहिंजो वहीद सां निकाह आहे। फ़क़ति हुनजा ॿाहिरि सिर्फ़ु मूंखे नाइनकारी कयूं पिया आहिनि त तूं ज़ाल न आई मुंहिंजे भाउ जी। नाज़रीन, हींअर असां वटि रीमा जोयो जेका इब्राहिम कॉलोनी जी आहे, असां वटि पहुती आहे, रोअंदे रड़ंदे पहुती आहे त मुंहिंजी अॻु में शादी मुख़्तियार जोए सां थियल हुई। 5 साल अॻु में उन मूंखे तलाक ॾिनी हुई। उन खां पोइ वहीद जोए सां मां निकाह कयो हुयो ऐं मां वरी रहियां पई मुख़्तियार जोए अॻूणे मुड़ुस सां। उन खां बि मूंखे 2 औलाद आहिनि, 2 ॿार आहिनि ऐं वहीद जोए खां बि। मगर वहीद जोयो पंहिंजे घर में नथो रहाए। अॼु मूंखे वक़्तनि ब वक़्तनि मुख़्तियार जोयो विढ़ंदो आहे, मगर अॼु मूंसां वधीक विढ़ियो आहे, मूं ते तशदुद कयो अथई ऐं अहिड़ी हिन दांह खणी असांजे अॻियां मीडिया जे अॻियां अहिड़ो एहतिजाज कयो आहे जेको लाइव असां तव्हांजे अॻियां रखियो आहे।